कदह फूलन में टिड़दासी कदह फूलन में टिड़दासी कदह त मिलंदासी कदह त मिलंदासी हो कदह करे करे दिमाग कम न तो करे सिद्धू कुंवरी हिते कीअं आयो आहीं तोखे इन्हे कोड़ीअ खे ॿुधाइण आयो आहियां छा ॿुधाइण आयो आहीं निकिरी हितां हल बात तो न खड़ा ते खौरो नथी जल पाजी कोड़ी बदजुबान खे मुझे घर जी बदकलामी थी करे जले से पांजे खे आईंदा मुझे घर जी बदकलामी कई तो जंगू कपे रहे ते मोकल दी तो वो सजी उम्र पे बिना जोसे मुरसई में इंदर मुझी जंगू कपींदे निकर मुझे घर में त सुठो न कंदी से कोड़ी के तो धमकाए कोड़ी जाने कम ठाए न की जाए हां तूके धमकी दिली हां बुके धमकी दिली जंगू पी भला बोले आजी खोलो छोटा दरवाजो छाए बिना इजाजत परावन घरन में ता घिरो ए गिदड़न जो घर ना है मिहारे जो घर आ चुप कर माई त हणा ने तोके बत करी अथई साथ हण हथ करी जे वरी न घुमे तो मुझो नालो भी नसीबा ना है ओके नसीबा जा हथ न लगाए न तदे तो टेड़ी करे माई मां लिहाज तो के मथे जड़ी हुई है ऑफिसर साहब हे लिहाज आ बिना इजाजत पराए घर में गिरे यो केड़ो लिहाज आ यो लिहाज ना है दोहा कानूनी ये औरत आ धाड़ेला धाड़े लता है कानूनी धाड़े ला दीह डिठे 10 रुपया वटी शरीफन जे घर में काहे ता पाओ सर ये डाडी डिगी माया हिन सा न वेचड़ो बट ये न जेल वियारे मास त डिंग के फिट निकरी वेंदस चिड़ न छोकरी कोड़ी जाने कम ठाण न की ठाण हां बाबो वया डिंगड़ी मोटे ते तुजी दां ॾियांसि थी डिंगड़ी छो वयो तोखे छो ॿुधाए त बाबो डिंगड़ी छो वियो पो मूंसा छो डिंगड़ी जी ॻाल्हि चोरी जीअं तोखे ख़बर पवे त असांजे डिंगड़ीअ वारा माइट केॾा ॾिंगा आहिनि ॾींदे ई तारूं ते ॾंभ त काकड़ो ई सुसी वेंदई रजस बंद थी वेंदई मां ड्रिजा थी छा तुझे डिंगड़ी वारे माइटन का वनी चवीन हां उन्हनि के भी खबर पवे त कोड़ी जाने कम ठाण न की ठाण तोखे भी खबर पवंदी ऐं रेस खे भी सुध पवंदी त कीअं बाग फबाइबो आहे ऐं कीअं नंग सताइबो आहे रुगो बाबा खे मोटण ॾे हां हां भली अची भी ॾिसन कोड़ीअ ॾे फतू ना है वेठो पाण ही सुख थी वेंदा हिन जा डिंगड़ी वारा माइट ॾिंगा आहिनि बाक़ी असीं घटि आहियूं अची भी ॾिसन त कीअं त थधा शुकारा भरीन हाणे छॾ वञ त कयां न बिलाए तो वन्या थी वन्या आईएस मेहार जी दां खणी त हणी फतो जी दंगा खेरे विधी तस गाली विसरी वई छोकरी विचड़ी वई बला वांगुर अञा को विचड़ियो कोन थव कोड़ी जेकॾहिं को विचड़ियो व न त चौतार वञी फाको कंदो कोड़ी घणन जा फाका बुधी पो फाको कंदी कोड़ी जाने कम ठाण न की ठाण हां बद ज़बान बद नियत इने रन जी ज़बान भी नथी सुके दिलदार एडो काडो पियो अची चाचा डिंगड़ीअ वयोसि डिंगड़ी छो परे जा माइट आहिनि उते चाचा घणे वक्त खां पोइ याद आया थी हा ॾुखे वक्त में पंहिंजा ई कम ईंदा आहिनि पंहिंजनि खे यादि कबो आहे दिलदार बराबर चाचा पर मूंखे सॾु कई ॾुखे वक्त जे करे तोखे बि सॾियुमि हुकुम कर चाचा सचल तुंहिंजे लाइ सिर बि हाज़ुर आहे कल वयोसि बाग वापसि करण रह छॾे पोइ पंहिंजे माण्हू न तो मुंहिंजी ॾाढी बेइज़ती कराई तुंहिंजी हा सदोरीअ संग लाइ ज़ोर भरी त मुंशीअ खे ॾे तो हा कई छा चाचा न दिलदार मौत खां पोइ ईअं करे सघे थो रैस जे मथे मां इहा तिड कढणी पवंदी चाचा सदोरीअ लाइ इहो थो सोचे तॾहिं त तोखां मदद थो घुरां त बाग आजो थिए त सदोरी जो संग तोखे ॾियां ऐं फरीद लाइ तोखां संग वठां इहो सचल जो पको वाइदो संग हिकिड़ो ॿियो बि वाइदो कर चाचा कहिड़ो बाग जो अधु सदोरी जे नाले कंदे तुंहिंजी धीउ आहे इन करे थो चवां मतां ॿियो कुझु सम्झे चाचा सही थो चवे कंदुसि ईअं बसि रुगो बाग कब्ज़े में अचे त पोइ ईअं त कंदुसि अमीर बि आयो न त उछल ई हिकिड़ी मुंहुं भर पियो हूंदो चाचा सचल तूं फिक्र न कर राड़ नाहे बाक़ी कुझु ॾींहंनि में बाग तुंहिंजे कब्ज़े में हूंदो मुंहिंजा डिंगड़ीअ वारा माइट बि ईंदा पोइ गॾिजी सलाह करे हमिलो कबो ठीकु आहे चाचा मां हाणे हलां थो माशा अल्लाह
मुंशी रेस दा रूह जा रिश्ता आहिनि तूं छा ॼाणी तोखे अॻवा जलाब चयईं ऐं 6 लख रुपया मोकिलिया अथई तूं वेझो माण्हू आहीं तॾहिं तो तोखे ॿुधायां न त कॾहिं मूं अहिड़ो राज़ फाश न आहे कयो इहा बि महिरबानी तुंहिंजी नूरा महिरबानी मुंहिंजी न रेस जी थई जो तोखे मान जे लाइ चई हथ खणी वियो मारण लाइ हा रही अथसि न ड्राइवर हा अथसि हिकिड़ो मकार उन सॼा मामला मूं ताणी पहुचाया आहिनि कहिड़ा मामला तोखे गवाह करणु भूंग ॾियणु तोखे न छॾणु ऐं मारण वारा सभु मामला रहीम जी मार्फत तय थिया हाणे ख़बर न आहे त रेस पाण ईअं कयो आहे या रहीम ईअं कयो आहे रहीम कयो हूंदो रेस न कंदो तूं पक करे त करी हा न रेस जो माण्हू आहे पक कीअं न कयां न पोइ बि पक करी हा न तूं जो ईंदे मूं वटि रेस जे कम जे लाइ छा मूं कोन कया कया हुआ छो कयुमि सम्झंदो आहियां त रेस ई चवे थो तॾहिं त अमल कंदो आहियां रहीम हुजे या मुंशी थियो रेस जो कमु न हाणे छॾींदे बि या कन भरींदे मुंशी मूंखे ग़लति तो सम्झी मां तुंहिंजा कन थो भरियां हयाती खपई या न तोखे ख़बर न आहे त नूरो न आगा कखे त मात बखे हयाती त खपेम नूरा मुंहिंजो तोसां रेस सां कहिड़ो वेर रहियल आहे छो कन भरींदुसि ग़लती थी वई नूरा तो नूरे ते शक कयो आहे हाणे दुनिया जी कहिड़ी बस्ती छो न चवे तोखे डंगबो तुझे जिस्म में ज़हर शामिल कबो छो त नूरो न आगा कखे त मात बखे न न नूरा नूरा बेली हथ तो ॿुधाए पहिरें तो पवाए ईअं न कर करा गोली हलाए सिधी सीने मजा बिसट हाज़ुर उस्ताद खणी वञी कंदसि मुकाम भीड़ो हिते मुकाम किथे आहे उस्ताद नूरा ॾिस महिनत तो कयां चार ॾींहं चङा हलियासीं हिक ॿिए सां नंढड़ी ग़लतीअ जी एॾी वॾी सज़ा अॻिते ईअं न चवां त कटजांइ टायर ॾिजांइ टांडा पर पुठिते जेकॾहिं पकियो अथसि त नूरो न आगा कखे त मात बखे करा जी उस्ताद मोटरसाइकिल खणी हिन खे बिराज क्रॉस करे आ हिन जी तार कबी असां जे लाइ मंदो सोचाई तब ख़बर अथसि छॾे चोसि बिराज जे हुन भर जी उस्ताद उत मुंशी अञा न मणको अरे लठ खई वञ पंहिंजी हाणे कीअं तबियत थे हाणे त सया बता रे धक जबरो है सरकार धक वाके जबरो बता रे पचायासीं पर अटकल सां जेतर मुंशी मोटे न तेतर बाग जो पैरो तुंहिंजे बि लिया गणती न कयो किबला पारो डिपो हा सचल अचे त सेकाट जी वञे अमीर अचे त उडड़ी वञे बाग जो पैरो हर सूरत में तोखे संभालणो आहे सिर जे सांगे का सवाइ संभाल कबी किबला भई आसमायल आयो तू मुझे मुंह छो चढ़ियो आई तोखे शायद मौत मुंडे तो छिके खामोश रही सर आस्ते मांग दे मादी कुकड़ जी बांग ते सिज न आयो परंदो ॿीहर ॻाल्हायो थी त ॿरी वेंदे सुकल बुढ़े जियां तोखे खड़ा न विचड़िया शहरियार खान हाणे संभाले हल जाए मता हिक खड़ा सा ॿई तारा न रहनी मूंखे बूढ़ो न समझ मजार जो वण आहियां जंहिंजूं जड़ूं धरतीअ जे पाताल में खुतल हूंदियूं आहिनि वठोसि ॿाहिरां ख़बरदार जेकॾहिं कंहिं बि हिकिड़ो कदम अॻिते खयो आहे ॻीची अलॻि ऐं थड़ अलॻि पयो फतकंदव ऐं हा शहरार खान मां तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त बाग जो जेतिरो बि पहिरो वधाइण चाहीं ओतिरो वधाए तां पोइ हसरत रहिजी वञई सिंध जा समूरा गिदड़ गॾु कर मता चीते जी चढ़ाईअ वक़्तु थोरा गिदड़ थुकारजी वञनि शहरियार शेर आहे चके त चीरे मारे गिदड़ तो शींहं खे गिदड़ चवे तल मुंहिंजे अखि न ॾिया त
त बुझ बुझ थी विखरी न वञी। ॾिसां त केर तो बुझ बुझ थी विकिरे, केर चीतो, केर चूहो, केर गिदड़ ऐं केर शींहुं आहे। इहो त वक़्तु साबित कंदो, इहो त मैदान ते मालूम थींदो शहरयार खान। ऐं हा, जेकॾहिं तो सदोरीअ लाइ ज़बान बि चोरी न त उहा ज़बान न रहंदई। सारा जेकॾहिं हिन जो मैदान मारण वारो ख्वाब सचो साबित थियो न त तुंहिंजी खल पुठीअ ते न हूंदी। ख्वाब ही राजिंदुसि भोतार। खुपे ते हुदड़ी अरे बा यार हो रहा तो हल लतीफ बापू जी भी तो सका न। ए ॾिसे तो जंग में गोलीअ जो ज़ख़म आ, हली नथो सघां। अचां हूअं कोन हा, पर तो जो वेहण न ॾिनो। पंधु पिया फतू ऑफिसुनि जा रोलड़ा बि सुझनि था या न? यार हा, मां भी तो हली सघां न। बस हली सिर्फ़ बयान ॼणो आहे, ॿियो छा आहे? फर्द कढाइणो आहे, देर थी वेंदी। यार असांजा सरकारी ऑफिसर सदोरा बि त पुॼनि न। ॿाहिरि अवाम परेशान, सरकारी ऑफिस टाइम आहे 9, हे ईंदा 1 बजे। अजायो गिला न दे ऑफिसरनि ते, अची वेंदा आहिनि। अची त वेंदा आहिनि, पर वक़्तु बि त ॾिसनि न। अवाम मानी ॿधी अची वेहे। ऑफिसरनि जे मथे में जूअं ई नथी चुरे, उथंदा ई 12 वॻे। न यार 10 बजे त पुॼी वेंदा आहिनि। आहिनि बि मास्तर जो 9 या 10 बजे पुॼनि। अड़े यार अॼुकल्ह 9-10 बजे पुॼण त छा, पर मास्तर स्कूल अचनि ई कोन था। बाबा ऑफिसर मंथली वठंदा त मास्तर छो वञनि स्कूल? हाणे छॾ, अचु त हलूं, असांजो छा वञे कंहिंसां। फतू यार लतीफ मूंखे बचाए, यार मूंखे कोन छॾींदो। फतू फतू वञ खड़ी वञ। केर फतू यो न तोसां फुल्लो फतू कोन मूंसां। तू मूंसां कूड़ थो ॻाल्हाए?